अमरीकी CIA जा हज़ारे मुबैना दस्तावेज़ विकीलीक्स जारी करे छॾिया आहिनि। उजा सरकारी दस्तावेज़ इंटरनेट ते जारी कंदड़ इदारे विकीलीक्स पंहिंजे वेबसाइट ते अमरीकी ॻुझी एजेंसी CIA जा हज़ारे मुबैना दस्तावेज़ जारी कया आहिनि। परॾेही मीडिया मूजिब मंज़र आम ते आयल दस्तावेज़नि जो तइदाद 8771 आहे, जिन खे विकीलीक्स AS0 जे उनवान सां जारी कयो आहे। विकीलीक्स दावा कई आहे त मंज़र आम ते आयल दस्तावेज़नि सां हैकिंग जो वसी प्रोग्राम बेनकाब थी वियो आहे, जेको CIA हलाए रही आहे। CIA तर्जुमा जोनाथन ली रद्द अमल में चयो त संदसि इदारो मुबैना इंटेलिजेंस दस्तावेज़नि जे दुरुस्त हुजण या न हुजण ते को बि तबसरो न कंदो। विकीलीक्स इंतज़ामिया दावा कई आहे त उन्हनि दस्तावेज़नि जे शाया थियण सां CIA जा केतिरा ई टूल्स बि बेनकाब थिया आहिनि, जिन खे एजेंसी हैकिंग लाइ इस्तेमालु कंदी हुई। शाया थियल दस्तावेज़नि में हैकिंग जे केतिरनि ई टूल्स ऐं सॉफ्टवेयर्स बाबति मालूमात पिणु मौजूदु आहे। अमरीकी ॻुझी एजेंसी मुबैना तौर ते ख़ुदि अमरीकी ऐं यूरोपी कंपनियुनि जे शयुनि खे हैक करण लाइ उहे टूल्स इस्तेमालु करे रही हुई, जिन में एप्पल जो iPhone, गूगल जो एंड्रॉइड सिस्टम, माइक्रोसॉफ्ट जा विंडोज़ ऑपरेटिंग सिस्टम ऐं सैमसंग जी TV बि शामिल आहे। CIA मुबैना तौर ते हैक करण बाद माइक तौरु इस्तेमालु करे माण्हुनि जी जासूसी लाइ इस्तेमालु कंदी आहे। विकीलीक्स उहा बि दावा कई त CIA वटि अहिड़नि हैकिंग सॉफ्टवेयर्स जी लाइब्रेरी बि मौजूदु आहे, जंहिंखे रूस समेत ॿियनि मुल्कनि जूं हुकूमतूं इस्तेमालु कंदियूं आहिनि। विकीलीक्स मूजिब CIA उन्हनि सॉफ्टवेयर्स खे पंहिंजूं हैकिंग वारदातूं लिकाइण ऐं जांच कंदड़नि खे गुमराह करण लाइ इस्तेमालु कंदी आहे, त जीअं उन्हनि मुल्कनि जो शक ॿियनि मुल्कनि ॾांहुं वधे।